इमाम अली अलैहिस्सलाम जी खिदमत में एक औरत आई ऐं अदब सां अर्ज़ करण लगी, या अली, असांजे घर में का बि बरकत न आहे, सिर्फ़ परेशानियूं ई परेशानियूं आहिनि। लॻे ईअं थो त अल्लाह असांखे विसारे छॾियो आहे। बसि इहो चवणु हुओ त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, ए औरत, यादि रखिजे, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो, जॾहिं राति पुॼाणी ते पहुचंदी आहे त अल्लाह रिज़्क़ जा फ़रिश्ता ज़मीन जी तरफ़ मोकिलींदो आहे ऐं फरमाईंदो आहे त हर घर में मुंहिंजे बंदनि लाइ रिज़्क़ विराए अचो। ऐं ईअं ई अल्लाह जो रिज़्क़ विराइण वारा फ़रिश्ता अल्लाह जे बंदनि जे घरनि में घुमंदा रहंदा आहिनि। पर अफ़सोस त इहो आहे, जंहिं घर में घर जा माण्हू हिक ॿिए सां साड़ कंदा आहिनि, हिक ॿिए जे लाइ ख़राबु सोचींदा आहिनि, त उन घर में फ़रिश्ता दाख़िल न थींदा आहिनि। अल्लाह जी बरकत, रहमत ऐं रिज़्क़ उन घर में विराए न आहे सघिबो, छो जो जंहिं घर में माण्हुनि जी दिलनि में हिक ॿिए जे लाइ नफ़रत हूंदी आहे, उते अल्लाह जी रहमत वसंदी न आहे ऐं ईअं ई उहो घर ऐं उन घर वारा अल्लाह जी रहमतुनि मां महरूम थी वेंदा आहिनि। ए औरत, वञ, पंहिंजे घर मां हिक ॿिए जे लाइ नफ़रत ऐं हसद खे ख़तमु करे छॾ, त अल्लाह जी बरकत ऐं रहमत तव्हांजे घर में दाख़िल थी वेंदी।